नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अफ़गानिस्तान के संजीदा ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। वज़ीर आज़म चयो आहे त अफ़गानिस्तान भारत जे चवण ते पाकिस्तान मथां हमलो कयो। अफ़गानिस्तान सां भाईचारे वारे रिश्ते खे बरक़रार रखियो वेंदो। अफ़गान तालिबान असांजे शर्तनि मुताबिक़ ॻाल्हियूं करणु चाहिनि था त असां बि तयार आहियूं। वफ़ाक़ी काबीना जे इजलास के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अफ़गानिस्तान जे दरख़्वास्त ते जंगबंदी कई आहे। अफ़गान हुकूमत खे केतिरा ई भेरा चयो त पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थियण न ॾे। जेकॾहिं अफ़गान हुकूमत संजीदा आहे त पोइ असां बि ॻाल्हियूं अॻिते वधाए सघूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पीपल्स पार्टी के समूरा ख़दशा ख़त्म कराइण जी ख़ातिरी कराए छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात, अहम मामलनि ते ॻाल्हियूं। पीपी चेयरमैन वफ़द समेत वज़ीर आज़म हाउस पहुची शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई। बिलावल भुट्टो ज़रदारी पंजाब जे विज़न जे बयाननि ते पंहिंजा ख़दशा वज़ीर आज़म आॾो रखिया। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी खे समूरा ख़दशा ख़त्म कराइण जी ख़ातिरी कराई।